पीपल्स पार्टी जो जियालो ऐं सरफराज़ टाउन जे यूसी जो चूंडिजी आयल चेयरमैन गुड्डू मरी ऐं ॿियनि चूंडियल चेयरमैननि ऐं वाइस चेयरमैननि हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ऐलान कयो त असीं ज़िले सदर सगीर कुरैशी पारां सरफराज़ टाउन जी चेयरमैनशिप लाइ नामज़द कयल पैराशूटर बिलाल मुस्तफ़ा खे हरगिज़ वोट न ॾींदासीं, छाकाणि त हुन माज़ी में सोशल मीडिया ते पार्टी क़यादत ख़ासि तौर ते सदर आसिफ अली ज़रदारी समेत ॿियनि अॻवाननि ख़िलाफ़ मज़ाक़ उॾाईंदे गुथा लफ़्ज़ ॻाल्हाया हुआ। हुननि चयो त सरफराज़ टाउन जा चूंडियल जियाला मेंबर अहिड़े शख़्स खे हरगिज़ वोट न ॾींदा। हिन पार्टी जी आला क़यादत खे अपील कई त हू पार्टी खे धड़नि में तक़सीम थियण खां बचाइण लाइ हैदराबाद जे कंहिं बि सीनियर जियाले नुमाइंदे खे सरफराज़ टाउन जो चेयरमैन नामज़द कनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।